सिंध जे इतलात खाते जे सेक्रेटरी नदीमुर रहमान मेमून जी सदारत हेठ डायरेक्टोरेट ऑफ एडवर्टाइजमेंट जो एक आला सतही इजलास मुनक़िद थियो, जंहिंमें सरकारी इश्तारनि जी अदायगी जे निज़ाम जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इजलास खे ख़िताब कंदे इतलात खाते जे सेक्रेटरी सभिनी मीडिया इदारनि समेत इख़बारनि, टीवी चैनल्स ऐं डिजिटल प्लेटफॉर्म्स खे हिदायत कई त इश्तारनि जी वक़्ते ऐं शफ़ाफ़ अदायगी खे यकीनी बणायो वञे। हिन ज़ोर ॾिनो त हुकूमत जे इश्तारनि जी पॉलिसी तहत समूरियूं अदायगियूं मुकमल शफ़ाफ़ियत सां कयूं वञनि त जीअं कंहिं बि बेज़ाब्तगी खे ख़तमु करे सघिजे ऐं हुकूमत ऐं मीडिया जे विच में हिकु पेशावराना ऐं एतमाद ते ॿधल तालुक़ खे फ़रोग़ ॾेई सघिजे। इजलास में डायरेक्टर जनरल इंफॉर्मेशन मुइज़ुद्दीन पीरज़ादो, डायरेक्टर एडवर्टाइजमेंट मोहम्मद यूसुफ काबूरो, डिप्टी डायरेक्टर सारंग लतीफ़ चांडियो, ज़फ़रुल्लाह मल्लाह ऐं इंफॉर्मेशन ऑफिसर लियाकत जमाली शिरकत कई। इजलास दौरान ऑफिसरनि खे वाजिबात, मौजूदा अदायगी जी सूरत हाल ऐं इंतज़ामी चैनलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। इतलात खाते जे सेक्रेटरी हिदायत कई त मीडिया इदारनि सां लाॻापियल वधीक असराइत ते बणायो वञनि ऐं इश्तारनि सां लाॻापियल अदायगियुनि जे निज़ाम खे वधीक फ़ाल, असराइतो ऐं शफ़ाफ़ बणायो वञे। हिन वाज़े कयो त सुमरा क़दम बहितर हुकुमरानी जे असूलनि जे मुताबिक़ हुजणु घुरिजनि ऐं अदायगियुनि में का बि देर या बेज़ाब्तगी बर्दाश्त न कई वेंदी।